नसीराबाद जो ब्रोही बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े जे नतीजे में पीउ टिनि पुटनि समेत मारिजी वियो जॾहिं त हिकु ॿारु ज़ख़्मी थी पियो। ॻोठ मॾा डेरा में पुरानी तकरार सां ब्रोही बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। इस सबबि मोहम्मद हाशिम ब्रोही ऐं संदसि टे पुट इब्राहिम, महरम ऐं सलीम थॾे ते ई मारिजी विया। ॿुधायो पियो वञे त हाशिम ब्रोही पंहिंजे पुटनि हाशिम, महरम ऐं सलीम ब्रोहीअ सां गॾु ॻोठ जे खूह ते वेंजण विया त मुख़ालिफ़ धुर मथनि हथियारनि सां हमलो कयो। वाक़े बाद डेरा पुलिस चौकीअ समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुती ऐं लाश तहवील में वरिता। लाश पोस्टमार्टम लाइ रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद आंदा जेकी ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। ॿुधायो पियो वञे त बाबू नाले ज़ख़्मी ॿार खे गिरफ़्ती जोगी हालत में लाखाई अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े बाद पुलिस जवाबदार धुर जी गिरफ़्तारी लाइ छापा हणण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे।